ज़ुल्हज महीनो कुर्बानी जो महीनो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जी कुर्बानी कई अल्लाह ताला बचाए उनसे। 18 ज़ुल्हज मज़लूम मदीना हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शान पारी मुहर्रम ते सहरे रसूल दामाद अली मुराद पैगंबर फातिह ईरान अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। 10 मुहर्रम ते नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सय्यदना इमाम आली मकाम सय्यदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। इस्लाम जी शुरुआत भी कुर्बानी सा तो इस्लाम जो आखिरी महीनों भी कुर्बानी सा माना कुर्बानी का सवा जन्नत न मिले। ये जेके पहिरियां 10 ॾींहं ज़ुल्हज जा ये वॾी इज़त वारा वॾी बरकत वारा पाण फरमाए जेको हिन 10 ॾींहं ज़ुल्हज जे 10 ॾींहं जी इज़त थो करे त अल्लाह ताला हिन 10 ॾींहं जे ज़ुल्हज में जेको माण्हू कंहिं जनाज़े सां शरीक थियो जनाज़ो पढ़े जनाज़े सां वियो तो उनके सवाब एडो थींदो ॼणो कंहिं शहीद जे जनाज़े सां वियो। हिननि 10 ॾींहंनि में जेको माण्हू कंहिं ग़रीब खे कंहिं मिसकीन खे कंहिं यतीम खे ख़ैरात पियो ॾे कंहिं तालिब खे कंहिं आलिम खे ख़ैरात पियो ॾे कंहिं मदरसे वारे खे ख़ैरात पियो ॾे तो उनजो एॾो सवाबु आहे ॼणो इन कंहिं नबीयनि ऐं रसूलनि खे ख़ैरात ॾे। 10 ज़ुल्हज ये 10 ॾींहं जेको हिननि 10 ॾहींअ खां सवा 9 ॾींहं इन में जेको रोज़ो रखंदो इन जो हिकिड़े रोज़ जो सवाब एडो अथसि ॼणो सॼे साल जा रोज़ा रखी एॾी बरकत वारो। पीरनि जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वली जो वली असदुल्लाह जो मुर्शिद फरमाए तो जेको इन में 10 ॾींहंनि जी इज़त कंदो त अल्लाह ताला उनखे 10 ॾींहंनि 10 निशान सां रखो उनजी इज़त कंदो। अल बरकत फी उमरी उनजे उम्र में अल्लाह बरकत करे ज़ियादत फी माली उनजे माल में अल्लाह ताला इज़ाफ़ो करे अल्लाह ताला उनजे गुनाहनि खे माफ़ कंदो उनजे दर्जनि खे बुलंद कंदो उनखे मरण महिल सकरात में सवली कंदुसि अल्लाह ताला उनजे अमलनि खे ॿीणो कंदो 10 शयुनि सां अल्लाह उनजी इज़त थो करे। 10 ॾींहं ज़ुल्हज जा एॾी इज़त वारा 5 नबियनि खे अल्लाह साईं 10 शयुनि सां आज़मायो 10 शयूं शुएब अलैहिस्सलाम के 10 शयूं ॾिनई जनाब मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फ़इन अतममत 10 फमिन इंदिक मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम के लिए उलुल अज़्म नबी का जनाब शुएब अलैहिस्सलाम खिदमत वरती 10 साल बकरियूं चारीस 10 साल मुझे बकरियूं चारी कमिटमेंट मां धी ॾियां तो मुझी धी सां शादी कर पर 10 साल बकरियूं चारींदे मुझूं जी मथे चारींदे तुझी मेहरबानी न तो 10 साल 10 साल मूसा नबी शुएब अलैहिस्सलाम जूं बकरियूं चारी
मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जो तो मूसा तौरात ते अच तमा तो के ज़बूर दिया 3 रोज़ा रख तौरात ते आयो मूसा अलैहिस्सलाम अब लाउड के टाइ पुट हां देखो मुझे मौलवी है डालो लाउड जे हिसाब सां घट न करे से वधाए गलो मुझो बंदा खोली ने से जी आसानी थी नहीं पुट को जो का सिंगल रखो आवाज खुले डबल आवाज में मूसा अलैहिस्सलाम के रब फरमाया था मूसा मूसा अलैहिस्सलाम 3 रोज़ा रखिया अल्लाह चयस मूसा अया 10 ॿिया बि रख 40 उहे जेके 10 अल्लाह चयस रोज़ा रखो न उहे सुलह जा 10 ॾींहं ये सुलह जा वल फज्र वल यामिन आशर कसमा के फज्र जो ऐं 10 रात उहे 10 रात सुलह जा अल्लाह ताला इब्राहिम नबी के भी 5 शयूं ॾिनी 5 जो ताल्लुक 10 शयूं ॾिनियूं इब्राहिम खे 5 जो ताल्लुक मथे सां आहे 5 जो ताल्लुक मथे सां सींध कल विच ते अब सींध काथे सुन्नत काथे आहे किन पासे सां ओ इन अखि जी चोटी जी जाते नेणा न इन जे विच ते ईअं न विच ते सुन्नत विच ते मुछूं कट डंदण ॾे गुरड़ी कर नक खे पाणी ॾे बगरनि जा वार वठ ज़ेर न कट मूसा इब्राहिम अलैहिस्सलाम तोहर करणु जॾहिं इब्राहिम इन्हनि 10 शयुनि में पास थियो त अल्लाह फरमायो वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला सोना इब्राहिम मुंहिंजो दोस्त रब ने फरमाया वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या देखो डाडा सुभान अल्लाह छे मदीने वजे अल्लाह फरमाए मुझा जानी मुझा दिल पर मुझा महबूब मुझे इब्राहिम नबी जो किसको बुलाए मुझे इब्राहिम नबी सच्चो वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम खलीला मुझे इब्राहिम दोस्त इब्राहिम अलैहिस्सलाम दोस्त ये मेरा पास से जिंदगी में बड़े बड़ा इम्तिहान 4 आए से एक इम्तिहान अल्लाह ने तौहीद की खातिर सारे बंदे मुर्दवार आला ने से अल्लाह ताला उन पाए के पास को बनाए वली का बाद में इब्राहिम नबी के भाई में आजाद हो ये वो इम्तिहान इन कर दिया दे अल्लाह के दीन की खातिर जनाब इब्राहिम नबी हो जे हिजरत करी वतन छोड़ो वकाल इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन आओ हिजरत करे बैतुल मक़दस से ज़मीन ते आए अल्लाह औलाद कान खोदे नवे सालों में थी गई इब्राहिम नबी की कुरानी बीवी हुआ भी कुरानी थी गई गुरदे रब्बे हबली मिन सालिहीन अल्लाह मां के औलाद में सालिह औलाद गुरदे इब्राहिम नबी की दुआ कबूल थी गई एक दफे मेहमान आया बारूद वेश करे जनाब इब्राहिम नबी जो ताकत आया कुरान तो फरमाए जिया जो आया इब्राहिम नबी वडो मेहमान नवाज हो जिया जो आया यो किसो कुरान में निकल तवे 12 सिपारो सूरत हूद अल्लाह ओ कबर जा मुसलमान तू सुभान अल्लाह दा पर तबारक जो कुरान पढ़ा फरमाया वलक़द
सलाम काल सलाम वमा लबुस अंजा बिइजनि नहदी वलब्दावा ऐदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम वअवजस मिनहुम खीफा क़ालू ला तख़फ इन्ना उरसिलना इला क़ौमि लूत वमरातुहु क़ाइमतुन फضحكت فبشرناها بإسحاق ومن وراء إسحاق يعقوب قالت يا ويلتى أألد وأنا عجوز وهذا بعلي شيخا إن هذا لشيء عجيب सुभान अल्लाह मलाइका है मानू जो विश करे असली मखलूक नूरानी असली मखलूक इहा ॻाल्हि समझी छॾियो मलाइका असली मखलूक नूर आहे नूर जेको आहे न असुल में अचे या जामो पाए अचे माण्हूअ जो पर न खाईंदो न पीअंदो हे ज़ाती नूर आहे हे कुरान नूर आहे न नूर आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूर व किताबुम मुबीन कुरान नूर आहे ज़ाती हिक थींदी आहे सिफ़त ॿी थींदी आहे ज़ात सिफ़त ज़ात हे कुरान ज़ाती नूर आहे जिब्रील ज़ाती नूर आहे मलाइका नूर जी पैदाश आहे ऐं मदीने जे मीर जी सिफ़त नूर आहे ज़ात इंसान सिफ़त नूर आहे मोहम्मद जहिड़ो नूर को आहे ई कोन हा अहिड़ो नूर आहे जो जायो मक्के में आहे पर मोहम्मद जे नूर जी रोशनी शाम मुल्क में दी ॿुधो हाणे ज़ाती नूर न खाईंदो थो न पीअंदो अबा जिब्रील खे पुट घणा पीउ जो नालो छा अथसि क़ुरान जे माउ जो नालो छा आहे ऐं मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञासि मिठड़े नाले तां मुंहिंजे साईं जे बाबे साईं जो नालो छा आहे हज़रत अब्दुल्ला अम्मा साईं जो अमड़ आमिना 80 फर्दनि ते मुंहिंजे साईं जो ख़ानदान 80 फर्द ॾाॾो ॾाॾी नानो नानी ॾाॾे जो नालो अब्दुल मुतल्लिब ॾाॾीअ जो नालो फातिमा नाने जो नालो वहब नानीअ जो नालो बर्रा अबे जो नालो अब्दुल्ला अमर जो नालो आमिना सहुरा नबी साईं खे 11 सहुरा 11 न्याणा नबी साईं खे 4 न्याणियूं 4 पुट ज़ात बशर सिफ़त नूर जो जावान दामादी फरमाया सॼो कमरो नूर सां भरिजी चमके नूर सां चमके पियो हा अम्मा आशा थी फरमाए मुझे साईं घर में आया सदको वञाइनि मुझे साईं फरमाया आशा जी आका शादी करे साईं सुई गुम थी वई आहे ॻोल्हे साईं ने फरमायो रात जे वगरे में मुंहिंजी राणी सुई कीअं लभंदई सदको वञासि मिठड़े नाले तां मुरकिया नंदन मुबारकनि मां अहिड़ो त नूर निकितो अम्मा थी फरमाए सॼो कमरो नूर सां चमकी पियो सुई त चमकी पई सुई त ॻोल्हियमि पर जेकी किमलियूं घुमनि पियूं उहे बि मां ॾिसां हा ही नूर एॾो बशरदाला आला दोस्तों इब्राहिम अलैहिस्सलाम वट मलाइका आया चयो कालू सलामा इब्राहिम अस्सलाम चई त काल सलाम वालेकुम अस्सलाम जियो जो हथो मिलाए करे वही जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम काबे के कोठो काबो कोई बुनियाने आलो रखे न खाओ न प्या खाइन साजे करे नूर
बेमानी मखलूक ही मलाइका खाईंदा न हुआ उन ज़माने में उन ॾींहंनि में जेको कॾहिं मानी न खाईंदो हो चवंदा दुश्मन जे मानी खाईंदो त दुश्मनी न कंदो हो जे दुश्मनी करे हूंदी हुअसि मानी न खाईंदो हो समझी वियो मलाइका समझी वियो त दुश्मन पहुची वियो त पिया मानी खाइनि मिनो खीब तुझी वयो मलाइका तो कालू ला तखाफ इब्राहिम तुझना बरावा नायो बाजाओ छोड़ दिजा मानी न दा खाओ कि असा अल्लाह जा मलाइका आयो इन्ना उरसिलना इला कौमिल कयूं असां अल्लाह जा मलाइक उरसिलना रसूल पैगम छो आयो वेने चई वञो पिया लूत जी क़ौम ॾे सम्झो था न अल्लाह हुकावड़ियो अथनि पीछ मटाई अथनि छा सम्झो था न सम्झी न ॾिया बसि नरनि जे कंड पिया छोरनि जी कंड छिता थी पिया अरे सुबुह में क़रीब इब्राहिम सुबुह वेझो अल्लाह मोकिलियो आहे चकी खणी मथे खणी ऊंधो कयो पथरनि जो मींहुं हुअसि हे त मदीने जे मीर जी सदको अञा दुआ ते जो बचो वेठो तो में ये कोन जा कम तू सोन जी पैदाश सब गुनाह सा बच्चा वेठा हुउसि सदको वञासि जो अल्लाह ॾिसे थो त मुंहिंजो मोहम्मद रोज़े मां दुआ थी पुकारे मूंखे न त कल्ह भोला ई बादर जहिड़ा असांजा हाल अल्लाह अकबर अल्लाह से माफ़ करे आमीन चओ हा हेॾे छो आयो चई तूं दुआ घुरी ही पुट जे लाइ अल्लाह तो चवे इब्राहिम जे नबी दुआ घुरी कबूल कई तमास वञोसि वञी चओसि त अल्लाह तो चवे पुटु थींदी तोखे इसहाक पास इसहाक खे वरी थींदो याकूब याने पुट जी बि बिशारत त पोटे जी बि बिशारत अल्लाह जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जी बीवी सबोरी बीठी दरवाजे ते बुराई जोर मलाइका जो चो तोखे पुटु थींदो चाबी चढ़े भारत या वैलत आली दो वाना जूस वहादा बाली शैख इन गदा लशैउन अजीब अली मुझसे अफसोस या वैलता या वैलता अली मुझसे मायूं न चवंदियूं अफसोस आली पानी तो घुराए थधो सफ़ा थधो पानी खणी थो आली तो हाणे ॼणींदसि अन अजूस मां ॼण खां आजिज़ आहियां वहाज़ा बाली शेखा मुंहिंजो मुड़ुस बि ॿोड़ो इन हाज़ा न शयूं अजीब अजीब था मलाइका चवनि तोखे पुटु थींदो कुराड़ी मां कुराड़ी संडे मुड़ुस ॿोड़ो कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो अजीब ॻाल्हि था कनि मलाइकनि जो कुराड़ी जो जवाब ॾिनो ॿुधो न त जवाब में मलाइकनि जवाब ॾिनो हा हाणे मां कारो चढ़ींदुसि मां त सभा ॿोड़ींदी कुराड़ीअ जे जवाब में मलाइकनि चयो قالوا أتعجبين من أمر الله رحمة الله وبركاته عليكم أهل البيت إنه حميد مجيد इब्राहिम अलैहिस्सलाम जा अहल बैत ओ इब्राहिम जा घर वारो अल्लाह जी रहमत में ताजो छाजो आहे तव्हांजे मथां रब जी रहमत हुजे
रहमतुल्लाहि व बरकातहू, अल्लाह जो बरकत हुजनि, अल्लाह जे रहमत ऐं बरकत। अल्लाह कादिर मुतलक अहिड़ी ताक़त ऐं कुवत वारो आहे जो बिना पीउ मां जे आदम नबी खे कंहिं पैदा कयो, कंहिं बिना पीउ जे ईसा खे थींदो पुटड़ो थियुस, बीबी हाजरा खे पुटड़ो थियो। जिंदगी में वॾे वॾा इम्तिहान अचनि, हिकु अल्लाह जी तौहीद जे करे जनाब इब्राहिम नबी पाक में वियो, इम्तिहान पंहिंजे नफ्स खे पाण जे हवाले कयई। अल्लाह जे दीन जे ख़ातिर जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम हिजरत कई। अल्लाह हाणे जो इम्तिहान आयो से रब में सिखी दुआ घुरई, पुटु ॾिनो, जीअं जो पुटु थियो। अल्लाह फरमाए इब्राहिम जी पूजा मोल इन पुट ज़ाल खे खणी करे मके जहिड़ी आबाद ख़ैराबाद ज़मीन में छॾे। अल्लाह ओ कबर जा मुसलमानो, इहे बि न चयई पूजा मोल क़ुरान खे काॾे खण, ताज़ो ॿार ॼाओ, नंढड़ो ॿार अहिड़ी जाइ ते थो चढ़े जिते न वञो न घरो न पाणी, पर न इब्राहिम दोस्त हो। रब हाम हई, रब क़ुरान में चयो फरमाईंदा वत्तख़ज़ अल्लाह इब्राहिम ख़लीला। इब्राहिम जो दोस्त, इब्राहिम अल्लाह तो फरमाए इब्राहिम जो दोस्त था, दोस्त। खलील जी माना चाहे यार जवाब न था ॾियो। खलील जी माना दोस्त ऐं हबीब जी माना भाई सब ॿुधा अथव सॼी उमिरि। हबीब जी माना बि दोस्त आहे, खलील जी माना बि दोस्त, हबीब जी माना बि। अब हाणे ॿुधाए खलील जी माना छा आहे? ॾाढा मां ॿुधाई तमामु। ऐं हबीब जी ॿई दोस्त। इब्राहिम नबी जो लक़ब आहे खलीलुल्लाह ऐं मदीने जे मीर जो लक़ब आहे हबीबुल्लाह। लता चओ सुभान अल्लाह। फ़र्क़, खलील उहो दोस्त आहे जंहिं दोस्तीअ में सभु कुझु अल्लाह जे नाले ते क़ुर्बान कयो, पंहिंजी जान ॾिनई, हिजरत कयई, बच्चा ॾिनई, पुट कोटई, इनखे खलील आहे। ऐं हबीबुल्लाह वरी मिठे मोहम्मद जो लक़ब आहे। इब्राहिम दोस्तीअ में सभु कुझु अल्लाह जे हवाले कयो, अल्लाह वरी हबीबुल्लाह मोहम्मद खे दोस्त बणायो, अल्लाह वरी सभु कुझु मोहम्मद खे ॾेई। हुन दोस्तीअ में ॾिनो, हिन साईं दोस्तीअ में वरितो, उम्मत ॾिनईसीं अहिड़ी आई आख़िर में आहे वेंदी सभिनि खां पहिरियां जन्नत में। अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो सहुरो ॾिनईसि, उमर जहिड़ो सहुरो ॾिनईसि, उस्मान ऐं अलीअ जहिड़ा न्याणा ॾिनईसि, हसन हुसैन जहिड़ा नवासा ॾिनईसि। चओ न सुभान अल्लाह। हा हा खलील खणी आयो, मके जहिड़ी ख़ैराबाद ज़मीन में छॾियो थो वञे। अमा हाजरा बि चवे खलील कंहिंजे हवाले कयो थो वञे। रब चयो त खलील मथां सां उन तंग थी पवई। अल्लाह कंबर जा मुसलमानो जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम जो हलियो वियो। अमा बीबी हाजरा खे इस्माइल अलैहिस्सलाम बि नंढड़ो ॿारड़ो सफ़ा जबल जी चोटी ते सुम्हारे पार में सुम्हारे करे हाणे वञे थी, न वण न घर न पाणी, भला वञी करे रोड़ंदी टोड़ंदी थी वञे। तेजी ॾिसां ते साम्हूं जबल, हिन जबल जे चोटी ते चढ़ी करे ॾिसां
मता को काफलो को वर आबादी नजर अचे नंढो ॿारड़ो भॼंदी थी वञे सवा जबल जी चोटी ते चढ़ी ॾिठई परे खां नज़र का शइ न आई वरी बकरे जो ख़्याल आयो वरी मोटी करे पंहिंजे पुट खे ॾिठई त को चांवर न खाई वई सनान वरी ॿियो दफ़ो वई वरी मोटी आई वरी ॿियो दफ़ो वई वरी मोटी आई लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक पढ़ंदी भी वञे सतो चकर ॾेई करे करे आई अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील ओ जाते मुझे इस्माइल जा कदम होने वञो ये पहिरा दौड़ई हिते वञी करे इस्माइल जे पेरनि में पलो हण तमा हाजरा खे पढ़ी ॾिया रब खे एॾो डोड़ वणी जेका शइ अल्लाह खे वणंदी आहे न उहा हिन उम्मत ते ऑर्डर ते समय खे वणे हाजरा जो डोड़ण लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक वञण डोड़ण रब खे वणी वियो अल्लाह साईं हिन उम्मत खे बि चओ त ओ हाजीओ सिंध मां पाकिस्तान मां सॼी दुनिया मां गुनाहनि जा अंबार खणी करे अचो था सफ़ा खां मरवो मरवे खां सफ़ा डोड़ो जीअं हाजरा डोड़ी भई जीअं जो सतो चकर मोटी आई जिब्रील चयसि माई ईअं चई गुम थी वियो इस्माइल जे पेरनि में अची पर रहे पानी ज़ाहिर थी वियो अम्मा हाजरा डोड़ंदी आई हुनखे बि चए ज़म 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 भी ज़म ज़म न चवे सां त कंबर में बि पाणी पुॼी लॻे नथा चओ सुभान अल्लाह ज़म ज़म भी रब खे वणी अल्लाह फरमाए हाजियो अचो तव्हां बि ईअं डोड़ो जीअं हाजरा डोड़ी आहे रहम करे पाणी ॾिनोमांसि तव्हां बि अहिड़ा ॿधी करे डोड़ो त तव्हांखे रहम करे तव्हांजा गुनाह छाणे ओ दोस्तो इन इम्तिहान में बि हाणे जॾहिं पुट घुमण जहिड़ो थियो न चौथो इम्तिहान चौथो बचड़ा भेजे थी जॻह वठी करे घुमंदा हिकिड़ा अहिड़ा लाउड हूंदा आहिनि जो गलो बंदि बि खोले छॾींदा आहिनि तो वारो खोलियल बि बंदि हा मां छा कयां मां चयो खोलंदो सफ़ा काले मक्सी देसी न माना मक्सी चलो जवान नौजवान ईंदा आहिनि मुंहिंजे मोहब्बत में हर जाइ दिल से अल्लाह बरकत करे बस मां बि दुआ थो घुरां हा ठीकु आहे चओ सुभान अल्लाह जॾहिं घुमण जोड़ो थियो अल्लाह फरमायो खलील जी पे जलील प्यारे में प्यारी से मां अल्लाह जे नाले ते कुर्बान कर सुबुह थियो 100 टको ठही चई न अञा प्यारी से कुर्बान कर वरी ॿियो 100 टको ठही वरी अञा चई न अञा प्यारी से कुर्बान कर चई यार प्यारो त पुट ओड़प में घुरियो त मिलियो अल्लाह हाय प्यारे में प्यारी से कुर्बान रब कुरान में भी ये फरमायो ता सुभान अल्लाह चओ मां रब जो कुरान पढ़ा तवज्जो कर फरमाइंदा ला तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफिकू मिन शैइन व इन्नल्लाह बिही अलीम प्यारी पहुंचे प्यारो पुट कुरान तो फरमाए पुट के सरे करे चलो फलम्मा बलग माउसाय قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين فلما أسلما وتله للجبين وناديناه أن يا
लहुल बलाउल मुबीन वफदैनाहु बिज़िब्हिन अज़ीम वतरकना अलैहि फिल आखिरीन सलामुन अला तड़का तो करे सही खड़ा है यहाँ तक कर लो बस सही है सही दुआ के अल्लाह सबने के कुर्बानी करनी तौफीक अता फरमाए अल्लाह से मैंने अल्लाह से कबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी